हाँ साहब मूं ॻाल्हि पई कई गवर्नमेंट हाई स्कूल जी, पर जॾहिं CNS कॉलेज में आयासीं त CNS कॉलेज में साईं नेक मोहम्मद शेख जहिड़ो जो उस्तादु हुयो, बाटनी जो माहिर हुयो। ऐं अॻिते हली मूं उन जा के बुक्स ॾिठा लाइब्रेरीज़ में ज़ख़ीम किताब लिखिया आहिनि साईं नेक मोहम्मद शेख साहिबु, बाटनी जो वॾो माहिर हुयो, मिसाली उस्तादु। ऐं उनजो जेको हाउ टू टीच उनखे वे सिर्फ़ु हुननि खे हुनजे इल्मु जेको हुयो उहो एसि ताईं महदूदु न हुयो, वाट टू टीच ताईं महदूदु न हुयो, उहो हाउ टू टीच जी बि ॼाण हुई, उनखे मेथडोलॉजी जी ॼाण हुई, कीअं पढ़ाइणो आहे शागिर्दनि खे इल्मु कीअं ॾियणो आहे। त उनजो को अजीब अंदाज़ हुयो। ऐं उन ज़माने में मूं ॾिठो त ॿी का हाल में साईं इहो ज़मानो जेको मां जंहिं ज़माने जो ज़िक्र थो कयां, इहो ज़मानो आहे आफ़ताब अमन प्रिंसिपल हुयो साईं आफ़ताब अमन जेके हुया उर्दू टाकिंग। ऐं उन ज़माने में पीकाक हाल में हर महीने में लेक्चर ॾियारींदा, हिकिड़ो टीचर हिकिड़ो लेक्चरर पंहिंजे सब्जेक्ट ते लेक्चर ॾींदो ऐं सभई शागिर्द ऐं टीचर सभई उस्ताद पीकाक हाल में वेही उहो लेक्चर ॿुधंदा हुया। त ईअं तरबियत थींदी हुई उस्तादनि जी। माहौल जेको हुयो कॉलेज जो माहौल उहो उन सही माना में हिकिड़ो तालीमी माहौल जंहिंखे चइजे हुयो। साईं सहरवर्दी साहिबु मूंखे नालो हुनजो विसरियो थो वञे, केमिस्ट्री जो उस्तादु असां वटि आयो, जंहिंजा मूं उनजा बि मूं किताब ॾिठा, ज़ख़ीम किताब ॾिठा लाइब्रेरीज़ में जेके हुन लिखिया, त एॾा माहिर उस्ताद। हद थी वई जॾहिं मां इंग्लिश मीडियम जॾहिं मां पंहिंजो साइंस खे छॾे आर्ट्स जे तरफ़ थो वञा त मूं साइकोलॉजी सब्जेक्ट लिखियो पंहिंजे फॉर्म में। जॾहिं मूं एडमिशन वरिती, वरी नए सिर मां वरी शुरूआति कईसीं, इंटर फर्स्ट ईयर में दाख़िला वरितीसीं, वरी आर्ट्स जी तरफ़ आयासीं त जंहिंखे ह्यूमैनिटीज़ ग्रुप सॾियो वेंदो, त उन में मूं साइकोलॉजी लिखी। त साईं आफ़ताब अमन प्रिंसिपल साहिबु पंजाब खां हिकिड़ो उस्तादु लेक्चरर घुरायो जेको चंद शागिर्दनि खे स्टूडेंट्स खे उहो पढ़ाईंदो हो, जेको पंजाब खां आयो असां। हा इहो ज़मानो हुयो। त उनजी कमिटमेंट हुई उनजी। प्रिंसिपल साहिबु ॾाढो ख़ुशि थियो, हुन हैरान थी वियो त हिकिड़ो स्टूडेंट जेका साइकोलॉजी सब्जेक्ट साइकोलॉजी जे ॼाण बि कोन्हे, असांजे टीचर्स खे बि ॼाण न आहे अॼुकल्ह। माना शागिर्दनि जी का बि एम्बिशन ज़ाहिर थियण पिया ॾियनि। हा तव्हांजी उन साईं आफ़ताब अमन खे हालायात आहिनि, हाणे कराची में आहिनि, रिटायर लाइफ था गुज़ारनि, पर उन साईं आफ़ताब अमन जा मां थोरा इहा हमेशह मञींदुसि ऐं उनखे यादि रखंदुसि, उनखे दुआऊं कंदुसि। त हुन मूंखे चयो त बाबा चंद तूं दोस्त अहिड़ा इकट्ठा कर जेके साइकोलॉजी सब्जेक्ट पढ़णु चाहिनि, छा असां तूं अकेले जे लाइ त असां कोन घुराईंदासीं लेक्चर। पोइ मूं ईअं 2-4 दोस्त करे वरिता ऐं 5-6 7 शागिर्द थिया जेके जिन खे हू पढ़ण लाइ पंजाब खां हिकिड़ो प्रोफेसर साहिबु आयो, प्रोफेसर साहिब जो नालो विसरियो थो वञे मूंखां, यादि कोन्हे। त इहो ज़मानो हुयो। माना उन साईं आफ़ताब अमन प्रिंसिपल साहिब जी एॾी कमिटमेंट हुई उन पंहिंजे तालीम सां, ऐं वॾा देर वारा उस्ताद हुया। मूंखे यादि थो अचे उन ज़माने में त शिकारपुर जा ज़िलो न थियो, सखर ज़िले जो हिसो हुयो शिकारपुर तहलको। त DC डिप्टी कमिश्नर साहिबु जेको सखर में हेडक्वार्टर हूंदो हो हुनजो, ऐं जॾहिं हू तालके खे विज़िट करणु ईंदो हो त तहलको मची वेंदो। उन ज़माने में डिप्टी कमिश्नर वॾी ॻाल्हि हुई। त हू कॉलेज में हिकिड़ो थोरो ज़रूरु हुलो हंगामा बि थींदा आहिनि, कॉलेजिस में यूनिवर्सिटीज़ में थींदा आहिनि, पर उन ज़माने में घबराइजी न वेंदा, इंतिज़ामिया घबराइजी न वेंदी, परेशान न थींदी, छो त इहे शागिर्द आहिनि, इहे पाण में विढ़ंदा आहिनि, वरी पढ़जंदा आहिनि। त उन ज़माने में पुलिस खे इनवॉल्व कोन कंदा, प्रिंसिपल साहिबा न कंदा हुया पुलिस खे इनवॉल्व। त उन ज़माने मूंखे यादि हुजे त असां वटि हिकिड़ो मसइलो थी वियो, ईअं ई शागिर्दनि जो पाण में
तकरार थी पियो त DC जेको आहे वर्धक हुयो पठाण हुयो उहो आयो ऐं उनखे प्रिंसिपल हलो न कयो हुन चयो त मां हिन CNS कॉलेज जो DC मां आहियां मां तोखे हलो न कंदुसि पंहिंजे कॉलेज में इहा असांजी तोहिन आहे जो असां वटि DC अचे असांजा मसइला हल करण माना मूंखे मूं में लियाकत कोन्हे मसइले खे हल करण जी मां तोखे हलो कोन कंदो DC वीचारो गेट खां वापसि हलियो वियो त इहो ज़मानो हुयो उन्हनि उस्तादनि में कॉम्पिटेंट उस्ताद हुया ऐं उन्हनि ढेर वारा उस्ताद हुया ऐं उन्हनि खे उन ज़मीर साफ़ हुयो उहो ख़िदमत कंदा हुया ख़ातिम हुया उन जे करे हू सेटिस्फाई हूंदा हुया ऐं उन्हनि जे करे कुदरती तौरु उन्हनि में हिकिड़ी ढेर बि हुई ऐं हू हर मामले खे खां फेस कंदा हुया हुन लाइ को मसइलो कोन हूंदो शागिर्दनि जो जा तकरार पाण में जेके या उन जूं कॉलेज यूनियन जूं इलेक्शन्स थींदियूं हुयूं वॾो हिकिड़ो हुल हंगामो थींदो कंवेंसिंग थींदी ग्रुप ठही वेंदा हुया शागिर्दनि जा ऐं उन में हू लुत्फ़अंदोज़ थींदा इंतिज़ामिया लुत्फ़अंदोज़ थींदी इन माहौल खे हू पाण चाहींदा हुआ त शागिर्द जेको आहे एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़ में वधि हिसो वठनि त उन जूं सलाहियतूं उजागर थियनि त हू उन डेमोक्रेटिक माहौल हुयो ऐं कॉलेज यूनियन जूं इलेक्शन्स थींदियूं हुयूं का सियासत कोन हुई का ॿाहिरीं सियासत इन्वॉल्व कोन हुई थींदी हुई जेकॾहिं ॿाहिरां के थधे वाव जा झुलका आया त उहे बि आया नज़रियाती बुनियादनि ते त असां वटि जीअं CNS कॉलेज में कम्युनिज़म जो नज़रियो पहुतो या नेशनलिज़म वारो ख़्यालु पहुतो त इन्हनि शयुनि खे बि उन्हनि वेलकम कयो इंतिज़ामिया हू इंतिज़ामिया परेशान कोन थी अच्छा हुन ही जेको तव्हां दौरु ॿुधायो था हिकिड़ो गोल्डन दौरु आहे तालीमी हवाले सां या समाजी हवाले सां शिकारपुर माना हिकिड़ो बाक़ाइदा मयारी माना हवाले कमु थिए पियो त हिन वक़्तु माना जेका पोज़ीशन इहे स्पेशली तालीम जे हवाले सां या CNS कॉलेज जे हवाले सां या ॿियनि स्कूलनि जे हवाले सां माना छा वञी तव्हां कीअं फ़र्क़ु कंदो हाणे वारो दौरु बहितरु न आहे अॻिलो बहितरु हुयो त हुन जा रीज़न्स कहिड़ा आहिनि तव्हां ॿुधाए सघो था कुझु रीज़न्स कहिड़ा आहिनि हा असल में छा आहे त कमिटमेंट जो फुक़दान आहे माना बुनियादी तौर जेका आहे इंसान जी जेका कमिटमेंट थिए थी कंहिं तबियत मां जेकॾहिं सुठो नसुरु लिखां थो त इहो मुंहिंजे कमिटमेंट जो जे करे लिखां थो जेकॾहिं थोरे का शाइरी का मूंखां सुठी लिखजी थी वञे त उहो बि उनजो बि अमल दख़ल कमिटमेंट जो आहे उहे जेके उस्ताद हुया उन्हनि जे तालीम सां कमिटमेंट हुई ऐं हुननि मूं अॻु में अर्ज़ु कयो त तालीम खे हुननि ॾियण वारे अमल खे हुननि नौकिरी न पए सम्झो हुननि कमिटमेंट सां जेकॾहिं हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ सां माना मिलायूं त एफिशिएंट बि हुया उहे हा एफिशिएंसी ऐं कमिटमेंट ॿई हुयूं हुननि हा बिल्कुलु उन उस्ताद जेको आहे माना जेके एबिलिटी चऊं असां उहो एबल हुया लियाकत वारा सही था चओ तव्हां त उस्ताद जॾहिं कॉम्पिटेंट हुया उस्ताद पंहिंजे सब्जेक्ट जा माहिर हुया त उन्हनि में इहे सभई जेके क्वालिटीज़ उहे अची वयूं ऐं उहे इहा अलाह जी अता आहे उन्हनि खे अता पए थी जॾहिं उन्हनि में सब्जेक्ट जा माहिर हुया ऐं उनजी कमिटमेंट हुई उन करे अलाह जे तरफ़ां अता हुई उन्हनि खे थियल जेके हू जेको सुठे नमूने पढ़ायो उन्हनि ऐं जेके असां अञा उन्हनि खे यादि था कयूं ऐं उहे सदियुनि ताईं यादि रखिया वेंदा